फकीर साईं अच बाबा हेॾो अच वे ॼाण गाॾी आई अच बाबा अच वे वे बाबा बस यार वेही वेही तो गोडा ही कुड़जी पिया है वे वे ॼाण गाॾी आई ॻोठ वारनि जूं ज़ापूं ऐं ॿार त कढी छॾिया बाक़ी उन्हनि जी सार संभाल लाइण वारा मर्द त सभु हिते वेठा ॿिनि ॿारनि खां पोइ था हिकिड़ी गाॾी मोकिलियो छा इलाइक़े जे माण्हुनि खे इतलाउ थो ॾिजे त जल्द खां जल्द पंहिंजी ज़रूरत जो सामान पाण सां खणी ॻोठनि जे ॿाहिरां कंहिं खुलियल मैदान ते रखी वेही रहनि सरकार गाॾियुनि जो बंदोबस्तु करे छॾियो आहे हर हिकु ॻोठ में वञी माण्हुनि खे खणी महफ़ूज़ जॻहुनि ते पहुचाईंदियूं गाॾियुनि ते चढ़ण में का बि तकड़ न कनि भॼनि डुकनि न आराम सां पहिरियां औरतुनि ऐं ॿारनि खे खणी गाॾियुनि में वेहारियो पोढ़नि ऐं माज़ूरनि खे वेहारियो बीमारनि खे वेहारियो उन्हनि खां बाद में जवान ऐं सेहतमंद वियो सरकार अव्हां लाइ पाणी मानीअ जो बंदोबस्तु कयो आहे उहा बि कतार करे वठो तकड़ न कयो हिक ॿिए खे लताड़ियो न बंदि कर हिन रेडे खे फोड़े हिन रेडे असांजो साह ई कढी छॾियो आहे हिकु साह कढियो आहे सरकार ॿियो हिन बोझ कढियो आहे असांखे चवे जाई तो यार सुबह खां वठी ऐलाने मथां ऐलान ऐलाने मथां ऐलान ऐलाने मथां ऐलान करे वरी ऐलान था कनि वारो कयो डुकंदा अचो सामान कढो ॿार कढो छा कजे यार छा कजे सच थो चई अदा सच थो चई बेज़ार करे छॾियो अथऊं हिकु मथो ई तरफ़ ख़राब नंबर करे छॾियो अथऊं ॿियो वरी सरकार जो नंबर वञो त काॾे वञो जेकॾहिं का गाॾी बि ईंदी त अलाए किथे वञी छॾींदी माण्हू कबो बि ॾींदा अलाए न इहे ई ॾींदा न जीअं अॻे ॾिनी कलर में भत विझी कुतनि जी आंख लाइ ॾींदा पोइ असां कुतनि जी उनजे भत ते वञी विढ़ंदासीं मार पहन का खुदा जी लारियूं बि नथा मोकिलिनि न मथे में ई भत रंधे छॾियो अथऊं मथे में सुबुह खां वठी ऐलान करे करे परेशान करे छॾियो अथऊं हा यार अगले चक्कर बि बोर्ड जो ॿुधाए असांखे रुलाए रुलाए तबाह कयो वरी सरकार असांखे बुखुनि ते घुमाए घुमाए असली लाइ कढी छॾिया अदा चए त जाए ई थो ऐं हाणे था चवनि त हिन दफ़े अञा वॾी ॿोॾ ईंदी यार पोइ असां काॾे वेंदासीं अलाह ई ख़ैरु करे बस दा अगले चक्कर बि अलाह ई बचायो हिन चक्कर बि उन खे ई पार था ॿियो सखी मुराद शाह जी दरगाह ते रहूं था उन खे ई पुकारींदासीं ॿियो असां छा करे सघंदासीं अदा हा छा करे सघंदासीं जाई बि छा ॼाण गाॾी आई कुझु मायूं ऐं औरतूं हुन टॿे ते वेठियूं आहिनि ऐं असां मर्द हिते वेठा आहियूं पोइ असां बुख भरो बसि यार मालिक सड़ाई कंदो बाक़ी हाल असांजा पूरा आहिनि ए सबुर कर रुगो हितां कढनि त सही असांखे जान त बचे असांजी पेट असां शहर हली पंहिंजो पाण ई पाले वठंदासीं ओयो ओयो गाड़ी अचे पई अचो 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 सामान खणो अचो त हलो अचो अचो बा सामान खणो सामान अदा ओ खुदा ना आए को अंधो को मंडो को टूंडो को लाचार को बेबस जल्दी कयो बाबा जल्दी कयो लारी अची वई आ वेहो ई वक्त तो वेहणो जो बाबा आखिरी लारी तो हली विंदो बे कोई न वेंदो हलो जल्दी कयो बाबा जल्दी कर भले कुकड़ वारा जल्दी कर तू पंजी जान बचाए कुकड़ खयूं बीठो आ जल्दी कयो बाबा जल्दी कयो अचो बाबा आखिरी लारी दो जल्दी कयो बाबा हलो रे बाबा छड़ियो अचो बाबा अचो जल्दी कयो बाबा आखिरी लारी दो अचो फकीर बाबा अचो बाबा छा
हलो हलो जल्दी कयो यार मां पंहिंजे मुर्शिद सखी मुराद शाह खे न छॾींदुसि जे मरबो बि त उन जे दर ते जे जीबो बि उन जे दर ते इहो छा थो करे पाण खे छो थो जीअरे मारे ॿोॾ वॾी आहे पाण ॿुधी वेंदे बसि भाउ जेकॾहिं हयाती हूंदी त मिलंदासीं न त बाबा यार ई मदद इएं न कर बेली अरे ईअं न कर हलो यार बाबा मां पंहिंजे मुर्शिद खे नथो छॾे सघां सुठा हिनखे कीअं छॾे हलूं जेकॾहिं तुंहिंजी इहा मर्ज़ी आहे त पोइ पंहिंजी यार ई मदद सुठा यार ई मदद दादा हींअर रहियासीं त मिलंदासीं हा दा जीअं आहियूं त मिलंदासीं न त गोरी जान जतन थो हक़ला हक़ला ये सखी मुराद शाह बोला मुश्किल कुछ आहे तुंहिंजी मदद कंदो जिए सखी मुराद शाह बेड़ा ई पार हलिया हलो बाबा हलो तव्हां त पंहिंजे बचन जो वञी सार घोरल हो हलो बाबा हलो हलो भाई हलो भाई हल रे फ़कीर तूं बि वञी पंहिंजे मुर्शिद जी ड्यूटी ॾे तुंहिंजे बि ड्यूटीअ जो टाइम थी वियो आहे छॾ यार छॾ अरे रांझा अरे मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न अरे छॾ यार अरे बीर त सही न अरे आउं चवां थो छॾ त बि न कर मथो खाई विया अरे आखिर ॻाल्हि छा आहे हाँ तूं कंहिं लारी ते चढ़ी छो नथो अरे चलंदासीं जो अची दिमाग़ ख़राब थियो अथई जो अची तकड़ कई थी हलंदासीं तकड़ छा जी हाणे हलंदासीं अरे वो सॼो ॻोठ खाली करे विया आहिनि बाक़ी वञी इहे ॿ या टे माण्हू बचाइनि से ॿियो न परे टिबे ते वेठा आहिनि ऐं तूं चवीं थो त हलंदासीं अरे वेठा था न टुबे ते पाण बि बीठा आहियूं पाण खे कहिड़ी परवाह टुबे ते वेठा अरे हुननि खे वञण जो को उल्को त आहे न हाँ गणती त आहे न पर तोखे त हलण जी का गणती ई कान्हे जेका बिलारी अचे थी ॿ फेरा चौधा ॾेई वरी कंहिं कुंड सां बीह थो रही ऐं पुतड़ ऐं मूंखे बि वरी कंहिं लारी ते चवण नथो ॾी राजा ॻाल्हि छा आहे चरियो थी पियो आहे छा अरे यार हिनखे ॻाल्हि सम्झ में कान ईंदी हिनखे ॻाल्हि ई सम्झ में कान ईंदी अरे मोगा मटर तोखे ॻाल्हि सम्झ में अचे थी या न राजा ॻाल्हि आहे सिधी मां सॼी ज़िंदगी तोसां गॾु रहियो आहियां पर पोइ बि मूंखे इहा ख़बर नथी पवे त तुंहिंजी नियत में आहे छा मुंहिंजी नियत में छा तोखे मुंहिंजी नियत ते शक आहे छा अरे यार ॿुधाई त मुंहिंजी नियत कहिड़ी आहे हा न ॿुधाई यार ॻाल्हि ॿुध राणा जी सॼी उमिरि पाण लिकी छुपी चोरी कयो हा किथे रे तां अन्न खयोसीं कि दुकान के खाटणी सौदे सुल्फ जो सामान कढियोसीं कि घर में न्याणियुनि जूं ॾाज भरियूं संदूकूं कढियूसीं किथां बकरी कढीसीं किथां ढोर कढियोसीं किथां मेंह कढीसीं अरे हलंदा रहिया आहियूं न हेसिताईं वक़्त खे धिको ॾींदा रहिया आहियूं न हा त पोइ अरे मुंहिंजा सुहिणा हाणे माल पियो आहे मणे जेके खुटी खाने हेॾो सारो माल पियो आहे सुब सरिया सरिया अरे पर माण्हू त सभु पंहिंजो पाण सां सामान गॾु खयूं था वञनि लटा कपिड़ा गह गठा बाक़ी तूं छा खणंदे चुप कर रुगो आख़िरी लारी अचण दे आख़िरी लारी हैं पोइ ॾिस त मां छा थो कयां अरे राति विच में पूरे ॻोठ खे ॿुहारी ॾेई माल खणी आराम सां ॾाढो सीनो ताणे हितां हलिया हलंदासीं आराम सां सीनो ताणे हलिया हलंदासीं अरे ॻोठ में आहे छा ॻोठ में आहे छा अरे हिन ॻोठ में त सभु कुझु आहे ऐं पाण हिननि अखियुनि सां ॾिसी आयो आहियां अरे केतिरनि घरनि में त जानवर किलनि में ॿधा पिया आहिनि बाक़ी इहे वञी ॿोढ़ा ऐं कमज़ोर माण्हू रहिया आहिनि अरे ॻाल्हि त ॿुध इहे वीचारा कमज़ोर माण्हू भला भरियूं मथां ते खणंदा या माल जूं
जब पोढ़ा ये माल एतिरो करे सघंदा? अरे बाबा ये वीचारा लिंगन ढकण लाइ लटा खणंदा, कुझु ज़ेवर खणंदा, बाक़ी इहो सरकार जे आसरे ते छॾे वेंदा। पोइ सरकार उनखे ॿोड़े या तारे। उहो ॾिठई कोन माल ढोइण लाइ के ट्रकूं ई डाटसनूं आहियूं, माल ढोई हली वियूं वरी मोटियूं बि कोन। हाणे त रुगो लारी आई आहे, भला लारी में एतिरो सारो माल वेंदो छा? पर ॿुध त ॿुधा चओ। पोइ इहो माल असां छा ते काए हलंदासीं? अरे पेरे पंध, हा पेरे पंध, हेॾी सारी ज़मीन पई आहे मौला जी, पेरे पंध। बसि ॻोठ जा इहे बचल सचल माण्हू निकिरनि त असां सॼे ॻोठ जी सफ़ाई करे ॾाढो बेनियाज़ी सां निकिरी हलंदासीं। हाणे त इन मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में चइबो त इहा ॻाल्हि आहे रांझा। हा इहा ई ॻाल्हि आहे, इहा ई ॻाल्हि। अरे बाबा ॿुध, इहो ट्यूमर छा थियो हाणे? छा थियो हुयो? तोखे यादि न हू कहिड़ो साल हो? 2007। हां शाबाश। ऐं हे छा आहे? 2010। हा पोइ 2010। अञा तोखे यादि न आयो? अरे भूक, अरे मटर 2007 में बि सरकार सगोरी ऐलान कयो त ॿोॾि थी थिए, ॿोॾि थी थिए, ॿोॾि थी थिए, पंहिंजी जान बचायो। अरे माण्हू वीचारा पंहिंजा घर घाट छॾे हलिया विया। पोइ आई ॿोॾि, पोइ ख़बर अथई छा थियो? यार छा थियो हुयो? कुझु बि कोन थियो। अरे कुझु बि कोन थियो। सरकार सगोरी खे पंहिंजो ऐलान वापसि वठिणो पियो त ॿोॾि नथी अचे। अरे बाबा ॻाल्हि ॿुध, ॻाल्हि ॿुध, इहे सभु ऑफिसरनि जूं चालाकियूं थी हैं? रेडियो ते टीवी ते अनाउंस कराईंदा आहिनि त बाबा ॿोॾि थी थिए, ॿोॾि थी थिए, ॿोॾि थी थिए। ॿोॾि ईंदी कान्हे। इहो मिड़ई ऑफिसरनि खे बि त पंहिंजो बिब भरणो आहे न, जीअं असां माल पिया ढोयूं। हाणे त मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में आई न? रांझा तुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे हिन मथे में हाणे वेठी अथई। हाय शाबाश। हाणे हल त तोखे ॻोठ में उहे जानवर ॾेखारे अचां, उहो माल ॾेखारे अचां जेको किलनि में असांजे इंतज़ार में ॿुधो पियो। हली अच्छा 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 अच 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 रे अच, अॼु वारो लॻो थी, अच मटर।